सहाफ़ियुनि, वकीलनि, शाइरनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ते ॿधल तंज़ीम जर्नलिस्ट राइट्स सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ, पीस एंड जस्टिस जो नसीराबाद में तालका कन्वेंशन थी गुज़रियो। JWC जे मरकज़ी नायब सदर ज़फ़र अबड़ो जी सदारत हेठि तालका प्रेस क्लब जे शहीद बेनज़ीर भुट्टो कॉन्फ्रेंस हॉल में कन्वेंशन थियो। कन्वेंशन में JWC ज़िले कंबर शहदाद कोट जे ऑर्गेनाइज़र भाउ दुरमंद बुर्डो ख़ासि महिमान तौर शिरकत कई। इन मौके ते मरकज़ी नायब सदर ज़फ़र अबड़ो, भाउ दुरमंद बुर्डो, PP तालके नसीराबाद जे सदर इंजीनियर खान मुहम्मद फुलपोटो, जनरल सेक्रेटरी इंजीनियर मंजूर कादर कांदड़ो, समाजी कारकुन हाजी मुमताज़ अली शेख, शेख बिरादरी सदर हाजी मोहम्मद रफ़ीक शेख, सीनियर सहाफ़ी ऐं नसीराबाद प्रेस क्लब जे सदर मुमताज़ अली लंजवाणी, सचल प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी सिकंदर अली खोसो, तालका प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी ऐं सीनियर सहाफ़ी बशीर अहमद बिरोही, PP शहीद भुट्टो अॻवान एडवोकेट यूसुफ पतूजो, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान असद सिंधी, सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान डॉक्टर मोहब अली फुलपोटो, सुजाग शरीता जे अॻवान मंसूर सूमरो, नाले वारे अदीब ऐं सहाफ़ी जबार आज़ाद मंगी, PP अॻवान अनीस मसण, तर्जुमा निगार ऐं अदीब नंगर चन्ना ऐं ॿियनि सिंध TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वणिया। हीउ जेको क़ाफ़िलो आहे ज़रूरु पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो ऐं जेको एम आहे, जेको मक़सदु आहे त सिंध जे माण्हुनि खे गॾु करण जो ऐं उनखां पोइ जेको आहे मज़बूत आवाज़, इज्तिमाही जेका ॻाल्हि आहे, जेका क़ौमी तौर ते असां चऊं था त जिते जिते ज़ुल्म ज़्यादती या नाइंसाफ़ी थिए त उते सभु माण्हू जेके आहिनि हिकु आवाज़ थियनि ऐं इहा असां कोशिशि करणी। मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में विया आहियूं, अॼु हिते नसीराबाद में आया आहियूं ऐं दोस्तनि काफ़ी असांखे जेका भरपूर मोट ॾींहं ऐं असांजे जेके मां सम्झां थो त तमामु वॾी जेको आहे सो उत्साहींदड़ शयूं हिते जेको आहे दोस्तनि शेयर कयूं। त हिन तंज़ीम में अदीब बाशऊर आहिनि, सहाफ़ी बाशऊर आहिनि, वकील बाशऊर आहिनि ऐं समाजी वर्कर बाशऊर आहिनि। जीअं त सिंध या हिन धरती जे उन मेच्योर तबिके खे जेको पंहिंजे तबिको पंहिंजी धरती जे ॾुखनि, पंहिंजी क़ौम जे ॾुखनि ऐं पंहिंजी ॿोली जे मसइलनि खे सम्झे थो ऐं ॼाण वारा माण्हू हिन असांजी तंज़ीम गॾु कया आहिनि। मूंखे यकीन आहे त हीअ तंज़ीम कामयाबु थींदी, छो त बाशऊर, बाज़मीर ऐं ज़िम्मेवार माण्हुनि ते हीअ तंज़ीम ॿधी वई आहे, गॾु कई वई आहे ऐं यकीननि असांजो मक़सदु जेको आहे त असांजी क़ौम बाशऊर थिए ऐं ॾुखनि मां ऐं ज़ालिमनि मां जिन छुटे ऐं पंहिंजा हक़ वठूं। उन लाइ मूंखे यकीन आहे त हीअ तंज़ीम कामयाबु वेंदी। सच सदाईं सच रहंदो ऐं सच सुभारो थींदो। इंशाअल्लाह ज़फ़र साहब जे अॻुवाणी में असां हिन फोरम खे कामयाबु बणाईंदासीं। हिन वक़्तु अहम ज़रूरत आहे सिंध ऐं सिंधी माण्हुनि खे त उनजो आवाज़ सगारो थिए ऐं हीअ प्लेटफॉर्म आहे, असांजो भरपूर हिननि सां साथ रहंदो। जबार आज़ाद मंगी साहब असांजो हितां जो नुमाइंदो आहे, असांजो हर टाइम ते हुन सां साथ रहंदो। जर्नलिस्ट ऐं राइटर ऐं सिविल सोसाइटी ख़ासि करे गॾु थी ऐं कमु कंदासीं त इंशाअल्लाह ताला जेके बि मसइला आहिनि उहे इंशाअल्लाह ताला हल थी वेंदा। त सिंधी माण्हू जेसीं ताईं गॾु न वेहंदा, सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ी इहे दोस्त गॾु न वेहंदा, छो जो अॼु सिंध तव्हां ॾे ऐं असां ॾे ॾिसे पई। सिंध उहा धरती जेका मज़लूम थी चुकी आहे ऐं लावारस थी चुका आहे, अचो इन जा वारस थियूं। कमियूं घटि आहियूं उन मुआशरे में, सियासी, समाजी, अखलाकी मुआशरती इन्हनि सभिनी जो तदारुक करे ऐं क़दम वधाए वेंदो। कोशिशि कबी त नसीराबाद तालके जा जेके बाशूर माण्हू आहिनि, बाकिरदार माण्हू आहिनि, जिन जे दिलि ऐं दिमाग़ में पंहिंजे वतन सां, पंहिंजे वतन जे माण्हुनि सां, सिंध सां, सिंध जे ग़रीब माण्हुनि सां मुहबत आहे ऐं उन्हनि जे मसइलनि खे हल करण जो जुस्तजू ऐं ऊनो आहे। उन्हनि सभिनी खे गॾु खणी हलंदुसि ऐं भरपूर कोशिशि कंदासूं त JWC जे हिन प्रोग्राम खे पूरी सिंध में मज़बूत कजे, कामयाबु कजे। पूरी सघ तवानाई सां कोशिशि कंदासीं त हर जॻह ते असांजो जेको आवाज़ आहे,
असांजा मसाइला आहिनि उहे इन फोरम जे ज़रिए हुक्मराननि ते पहुचनि ऐं असांजे माण्हुनि जा मसाइला हल थियनि। गॾिजी सॼी जेकी जिदोजहद जंहिंमें अदीब बि हुजनि, दानिश्वर बि हुजनि ऐं उनजे अंदरि वकील बि हुजनि, डॉक्टर बि हुजनि, इंजीनियर हुजनि, वापारी हुजनि, सहाफ़ी हुजनि, शाइर हुजनि, अदीब हुजनि, जेको दानिश्वर तबिको आहे, जेकॾहिं अहिड़ी हिकिड़ी सुठी पेशरफ़्त थिए थी उहा इहा हिकिड़ी तमामु बहितर अमल थींदो। JWC पारां ॾिनल प्रोग्राम न रुगो तक़रीब में शरीक हर साझावंद जी सोच ऐं सम्झ वटां साबित थियो, पर साॻे वक़्तु तक़रीब में शिरकत कंदड़नि इन वचन खे वरजायो त असीं हर वक़्तु JWC सां सॾ में सॾ ॾींदासीं ऐं JWC थोरड़े ऐं मुख़्तसर अरसे में बहितर नेटवर्क जोड़ियो आहे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध TV न्यूज़, नसीराबाद।